जय झूलेलाल दोस्तों। अॼु असां ठाहींदासीं गिदामिड़ी जी चटनी, जंहिंखे असां सिंधीअ में चवंदा आहियूं चप चटनी, जेका नंढे हूंदे असां जाम खाईंदा हुआसीं, स्कूल जे ॿाहिरां मिलंदी हुई। अॼु उहा ठाहींदासीं। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जंहिं ते तव्हांखे सिंधियत सां रिलेटेड सभु वीडियोस मिलंदा, चाहे उहो सिंधी खाधो हुजे, रीतू रस्मूं हुजनि, असांजो कल्चर हुजे, ट्रेडिशन हुजे, सिंधी कथाऊं हुजनि, हिकु हिकु वीडियो मां पंहिंजे चैनल ते अपलोड कंदी आहियां। त ज़रूरु ॾिसजो, पंहिंजे माइटनि और दोस्तनि सां इहो ज़रूरु शेयर कजो त हुनर मुस्कान का चैनल ते इहे सभु वीडियोस अवेलेबल आहिनि। अचो त वीडियो शुरू था कयूं पिया। इहा चप चटनी ठाहिण काफ़ी आसान आहे। उन जे लाइ खणंदासीं असां हिकु कोप गिदामिड़ी, उनखे चङी तरह साफ़ करणो आहे। पाणी विझी करे इनखे पहिरियों असां धोई वठंदासीं। उन खां पोइ 2 कोप पाणी विझी करे पोइ इनखे असां पुसाए रखंदासीं। त पहिरियों इनखे मां धोई रही आहियां। हाणे जेको गंदो पाणी आहे उहो कढी वठंदासीं। साॻे ई बाउल में गिदामिड़ी खे वापसि विझी करे उन में 2 कोप पाणी विझंदासीं। 1 कोप गिदामिड़ीअ ते 2 कोप पाणी विझणो आहे। उन्हनि खे 10 खां 15 मिंट पुसाए रखंदासीं। इहा चटनी चटपटी हूंदी आहे और नंढे हूंदे लॻभॻि सभिनी खाधी हूंदी। और इहो मूंखे कमेंट करे बि ज़रूरु ॿुधाइजो कंहिं खाधी हुई इहा। हाणे हिकु खणंदासीं तई, उन में विझंदासीं असां पुसियल गिदामिड़ी। गॾु विझंदासीं 1/4 कप खंडु, मतिलबु ॻचको, ऐं ओतिरो ई हिन में गुड़ विझंदासीं। 1/4 कप जैगरी यानी गुड़ विझिजे या उनजो पाउडर विझिजे, या तव्हां हिते 1/2 कप खंडु बि विझी सघंदा आहियो। 2 ड्रॉप्स इन में विझंदासीं असां रेड फूड कलर। अगरि तव्हांखे फूड कलर जो इस्तेमालु न करणो आहे त इन जी जॻह ते बीट जा टुकर विझो। चटनी ठही वञण खां पोइ उहे टुकर कढी छॾियो तव्हां। 5 खां 7 मिंट इनखे असां बिल्कुलु धीमी बाहि ते बॉइल कंदासीं। जीअं जीअं बॉइल कंदासीं तीअं तीअं पाणी खॼंदो वेंदो और गिदामिड़ी जेका आहे नरम थींदी वेंदी। हाणे असां इनखे चङी तरह मैश कंदासीं। मंदियड़े या पाव भाजी मैशर जो इस्तेमालु कंदासीं। ॾिसो गुड़ गिदामिड़ी चङी तरह ॻरी वई आहे। कुझु सेकेंड इनखे टकाईंदासीं। ॾिसो जेका चटनी आहे उहा लॻभॻि तयार थी वई आहे, जूसी पल्पी और थिक थी वई आहे। त इहा असांजी हाणे चप चटनी लॻभॻि रेडी थी वई आहे। ख़ाली हाणे हिन में असां विझंदासीं लूणु। बाहि बिल्कुलु सिम ते रखी आहे। इन में 1/2 चमचो लूणु विझंदासीं। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। इहा असांजी चप चटनी बिल्कुलु रेडी थी वई आहे। ॾाढी टेस्टी, नंढे हूंदे सभिनी खाधी आहे। त कमेंट करे मूंखे ज़रूरु ॿुधाइजो ये चप चटनी कंहिं खाधी आहे और हिकु दफ़ो ज़रूरु ठाहिजो। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो। और मुंहिंजी ईंदड़ वीडियोस खे ॾिसण जे लाइ बेल आइकॉन ज़रूरु क्लिक कजो। फेसबुक और इंस्टाग्राम ते मूंखे ज़रूरु फॉलो कजो। और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।